तोखे तलाक देनी हुई ना, हिन दफ़े तू पंहिंजी मर्ज़ी सां तलाक वठ। पोइ जेको तुंहिंजे दिलि में अचे उहो कजाए। अहिड़ी तरह तो तू पंहिंजी ज़िंदगी सुकून सां न गुज़ारे सघंदी आहे। जेकॾहिं तू तलाक थी वठी त मां तोखे सपोर्ट कंदसि। खानू मूंखे तुम्हें ज़रूरी हिकिड़ो कमु आहे। ज़रूरी कमु आहे? साइण तव्हांखे ख़बर पए आहे त रेस मूंखे केतिरो मारियो आहे? ॼाणा थी खानू, मूंखे सभु ख़बर आहे। मूंखे बानी सभु कुझु फ़ोन ते ॿुधाए छॾियो हुयो। खानू मां तॾहिं त उन वक़्तु आई हुयसि हिते। त साइण तव्हां पहिरियां ई अची वञो आहे न जॾहिं हुन घुरायो। खानू मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, मूंखे हिन ॻाल्हि जो तमामु घणो अफ़सोस आहे। मूंखे हिन ॻाल्हि जी कहिड़ी ख़बर हुई त तोखे एतिरो घणो मारींदो। पर मूंखे ख़बर हुई, मां बि छा कयां हा। तव्हांजो हुकुम मञणो पियो साइण। खानू मुंहिंजी ॻाल्हि ॿुध खानू, मां तोखे ॾिसण थी चाहियां। पर कीअं साइण? हाणे त मोलू बि मूंखे टोके चुको आहे। मां वधीक कुझु बि नथी ॿुधणु चाहियां। हेलो 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 शानू, तू कीअं आहे? तू शानू तोखे कीअं पई लॻा? तू ख़ुशि त आई न? ठीकु आहियां, कमज़ोर थी वियो आहीं। लॻे थो त हवेलीअ वारनि वॾा ॾुख ॾिना अथई। छा मतलब? रेस जो तोखे रोज़ रोज़ मारण लॻो आहे। हूंदी का मुंहिंजी ग़लती, पर तोखे कंहिं चयो? मां तुंहिंजी हर ख़बर रखंदी आहियां, बस तूं ही मुंहिंजी तरफ़ खां बेख़बर रहंदो आहीं। मुरादूअ जो रिश्तो आयो आहे मुंहिंजे लाइ। छा? मुरादू जो रिश्तो? हा, हुन पंहिंजी माउ खे मोकिलियो हुयो अम्मा सां मिलण जे लाइ। पोइ ॿुधायां थी, मतां सुभाणे खां पोइ मयार न ॾी त शानूअ मूंखे ॿुधायो न। चङो, मां हलां थी।
कितने में सौदा किया है आपने उनसे? जी 4 करोड़ में। बोलो कानू का दिया? सही करूं तो सही कानू के तव्हां घणो मारियो मूंखे लॻे पियो त मरी न वञे। ॾाढा लूसी जगह है न, एतिरो जल्दी ऐं आसानी सां कोन मरंदा आहिनि। उहो त आहे साईं, पर छा साईं एतिरो हिन जो ॾोह कोन हो जेतिरी तव्हां हुनखे सज़ा ॾिनी। अच्छा त पोइ केतिरो ॾोह हुयो हुनजो? यानी हाणे मूंखे तोखां पुछणो पवंदो त कंहिं केतिरो गुनाह या ॾोह कयो आहे, उनखे केतिरी मां सज़ा ॾियां, ईअं न? न साईं मां ईअं चयां पियो। चवण तूं उथ वञ कानू खे वठी आ वञी। जी साईं। पुट ड्रग्स स्मगलिंग जो केस ॾाढो ख़तरनाक हूंदो आहे। हुन में जेकॾहिं को फासंदो आहे न त हुन छुटण महल हूंदो आहे। पर बाबा साईं तव्हां कोशिश त कयो। तव्हां नाराज़ हो मूंखां? न बिल्कुल भी न। पोइ मूंखे सॾु छो न कई? बस ईअं ई। ईअं छो? यकीनन का ॻाल्हि हूंदी। ॻाल्हि आहे पर तोखे सम्झ में न ईंदी। छो न ईंदी? तूं चई त ॾिस। You can't understand। अच्छा इहो वाक़ई में सम्झ में नथो अचे। तुंहिंजे अकुल खां तमामु वॾी ॻाल्हि आहे। तूं हाणे अंग्रेज़ी में न ॿुधाए न, मुंहिंजी ज़बान में ॿुधाईंदे त मां सम्झी वेंदसि। नाइजीरिया कॾहिं हलूं? जॾहिं शादी कंदासीं पोइ। त पोइ बस जल्दी शादी कयूं हलूं। त हाणे आऊं बोर थी वियो आहियां। छा? तूं त पंहिंजी ज़बान बि नथी सम्झे। अच्छा हैरत आहे। मां त हितां तंग थी वियो आहियां, ख़ासि तौर ते हितां जे माण्हुनि जी बेहिसी। मूंखां का ग़लती थी आहे जो अहिड़ियूं ॻाल्हियूं थो करी? Oh my God। तूं ॾाढी मासूम। तूं हुन ॾींहुं मूंखां पुछे पई न त मां तोखे कीअं थी लॻां, या हिन ई मासूमियत जे करे। न न मां त ॾाढी चालाक आहियां, ऐं सॼे ॻोठ वारा चवंदा आहिनि। अरे कानू जी साईं। मूं तोखे ॾाढो मारियो आहे न? न न मूं वाकई तोखे ॾाढो मारियो आहे। कानू तूं मुंहिंजो वफ़ादार नौकर आहीं, ऐं तो ते मुंहिंजो एतमाद बि घणो आहे। हिकिड़े निमक हलाल नौकर जो कमु इहो आहे त पंहिंजे मालिक जो ख़ैरु करे ऐं हुन जे हर हुकुम जी तामील करे। जी साईं जी। ऐं जॾहिं तूं ईअं न कंदो आहीं त मूंखे पोइ कावड़ अची वेंदी आहे। हाँ साईं। पहिरियों त तूं ईअं न कंदे हुए, हाणे ईअं छो थो करे? कंहिंजे चवण ते? न साईं, कंहिंजे बि चवण ते न। आइंदा न कंदो साईं। तोते हथ खणंदे मूंखे ॾाढी तकलीफ़ थी हुई, यकीन कंदे? हाँ साईं हाँ। अच्छा मथे थी वियो साईं। मां बाबा तूं मथे थी वियो, मां चवां थो न। उथी शाबाश। अच्छा शादी करायां तुंहिंजी? जी साईं। शादी जो पुछां पियो, कंदे? तो पंहिंजो मङणो छो भॻो? छा नालो आहे छोकिरीअ जो? शानू। हा शानू।
मंगा हुई ना तुझी जी साईं। कोई छो भगाई? बस साईं भजी पई। तो ॿीहर करे छॾ मंगनो। हाँ साईं। तो उते छो न करण पियो चाही? पर साईं वो हुन जी शादी मुरादू सां था कराइनि। मुरादू? चाचे नसीर जो पुटु साईं। नसीर जी कहिड़ी मजाल आहे? मां हुनखे मना कराए थो छॾियां। शानू असां तुंहिंजी शादी न कराईंदासीं। शहर मां तोखे वलटा कपिड़ा वठी ॾींदुसि। छा यार अधु कलाक खां तूं पंहिंजे मोबाइल में लॻी पई आहीं। यार अरसलान जो नंबर ऑफ पियो मिले। हा हूंदो किथे मसरूफ़, बाद में करे वठिजांइसि। मूंखे त ॾाढो डिप्रेशन पियो थिए। ओके, बाद में ट्राई कयांसि थी। तोखे वरी डिप्रेशन छो थी रहियो आहे? सोफिया जा हालात ॾिसी ॿियो वरी छो। छा थो करे सघिजे? हू पाण ॿार त न हुई, हुन खे अहिड़ो फ़ैसिलो ई न करणु घुरिजे हा। हाणे त उहा तमामु घणो परेशान आहे। परेशान त थींदी, ऐं अॼुकल्ह पापा बि हुन सां विढ़णु लॻियो आहे। पर हाणे हूअ ॿियो कुझु ई सोचे रही आहे। छा? साइण हू महिमान तव्हां सां मिलणु थो चाहे। महिमान? साइण छॾ तूं बि। Hi. Hi. Sorry, I couldn't see you yesterday. No matter. What are you doing? I want to leave. What? You want to leave? Where? City. City? Cho. Please ask Sheila if she can help to arrange a room for me in boys' hostel. Any problem here? Yeah. मां हितां जे माहौल खां निकिरण थो चाहियां। छा थियो आहे हितां जे माहौल खे? इट्स सो डिप्रेसिव। मूंखे इलाही एक्सप्लेनेशन पैदा पियूं थियनि। छा जी? कंहिंजी? इंसाननि जूं, जेको हितां जे माण्हुनि सां सुलूक थो कयो वञे, ही तमामु ग़लति आहे। आई कांट स्टैंड। अनबिलीवेबल। Such an insult. ये तव्हांजी इंसल्ट नथी थिए ऐं तव्हां पंहिंजी दिलि ते छो था वठो? What? इहो तव्हां चई रहिया आहियो? हितां जो माहौल ईअं ई आहे। We can't change it. It's not so easy. तव्हां ॾाढा करुण ऐं ज़ालिम आहियो। असां? Yes, you are. तव्हांखे ख़बर आहे त खानू खे केतिरो मारियो आहे? Ali, what's wrong with you? Community complex? मामा सही चवंदो आहे। मामा छा चवंदो आहे? कुछ भी न। खानो खे इन जे लाइ न मारियो अथई त हू ब्लैक आहे। हिते कोई बि रेसिड न आहे। हू बस नौकर आहे। इहो हिकु इत्तफ़ाक़ आहे त खानू जो तालुक तव्हांजी रेस सां आहे। मां बि हिन जे लाइ एहतिजाज नथो कयां त खानू ब्लैक आहे। खानू कहिड़ी बि कम्युनिटी जो माण्हू हुजे, बट इट्स रॉन्ग, इट्स अनफेयर। I know it's unfair. Then I can't bear. I can't see. I'm living.
उन्हनि जी अहिड़ी कहिड़ी ज़मीन आई ग्वादर में? उन्हनि जहिड़ी कहिड़ी उन्हनि खे कंहिं ॾाढे पर ॾाढे सीधीअ जी हूंदी हुन जहिड़ी छा हूंदी ॾिनी हूंदो त ख़ैरात में कंहिं सरदार उन वक़्त में बारिश न पवंदी त इहे ज़मीनूं ख़ैराबाद पयूं हूंदियूं पोइ हाणे छा करियूं? ॿुधो न अथई कॾहिं जुतीअ जो बि वारो ईंदो आहे हाणे ग्वादर उहो पुराणो ग्वादर न रहियो आहे उतां जा मुहाणा बि शाहूकार थी विया आहिनि त सुभाणे हू बि थी वेंदा? हा उहे बि थी वेंदा जेकॾहिं असां कुझु न कयोसीं त पोइ असीं छा करियूं? असीं ॻाल्हि ॿुध महिरो इहे पैसा असांजा थी सघनि था पैसा असांजा कीअं थींदा? रिश्तेदारी करण सां रिश्तेदार पर इहा रिश्तेदारी मिटी मिटी कंहिंसां थींदी? नवीद खान जी शादी गुलाबो सां। छा गुलाबो सां? पर छोकिरे अलीअ जो मंगणो त तव्हां गुलाब सां कराए चुका आहियो। इहो तूं मूं ते छॾे ॾे अली असांजे पुट नवीद खां असांखे वधीक आहे छा? पर माण्हू छा चवंदा? शगुफ्ता खे कहिड़ो जवाबु ॾींदो? शगुफ्ता खे मां पाण ई सम्झाए छॾींदुसि। ऐं सूफिया ऐं खानू जो छा कंदो तव्हां? हाँ खानू सां त तव्हां रिश्तेदारी करण था चाहियो न? का रिश्तेदारी कोन थो करणु चाहियां खानूअ जो बि मां बंदोबस्तु करे छॾियो आहे। ऐं सूफिया जेका हासिल तव्हांजी बदनामीअ जो कारण आहे उहा जेकॾहिं तव्हां मुंहिंजो मतिलबु आहे त ॿिन्हीअ जो बंदोबस्तु करे छॾियो त पोइ मां नवीद खान ऐं गुलाबो जी शादीअ लाइ तयारु आहियां। नेहरू सोफिया खे हटाइण त आसान कमु न आहे वक़्तु अचण ते जेकॾहिं तव्हां हामी भरियो त मां इहो कमु बि करे छॾींदसि। सूफिया खे रस्ते तां हटाइण मुंहिंजो कमु आहे। इहो तूं छा थी चवीं? हा परेशान न थियो सूफिया जी सॼी मिल्कियत तव्हांखे मिलंदी। तू मामा यामीन खां तलाक वठ छो त इन खां सवाइ ॿियो कोई ऑप्शन न आहे। मूंखां ईअं मुंहुं मोड़े वेहां लॻे थो तूं अञा ताईं मूंखां नाराज़ आहे।
लगे तो मुझे गाली तो तमाम घणी खराब लगी हुई लेकिन जो मुख्य सदमो पहुतो आ उन जो तू अंदाजो थी लगाए सकी मां तव्हांखे वधीक सदमो नथी ॾियणु चाहियां केतिरी क़ीमत वठंदो तव्हां मूंखे आज़ाद करण जी छा मतलब तव्हांखे मुंहिंजी जायदाद थी खपे न ऐं मूंखे तव्हां खां आज़ादी तोखे तलाक घुर्जे बिल्कुलु सही सम्झो था तो मुझो शक सही निकतो एक टके जे नौकर खातिर तू मुखा तलाक थी वठी पर मुखे पक्का त तलाक वठण खां पोइ तू पंहिंजी मोह पंहिंजे पी मारी खणी कोन वेंदी मां काॾे बि वञा उन सां तव्हांजो कोई बि वास्तो कोन्हे सम्झो बात तो आहे मुझे अखियुनि जे साम्हूं मुंहिंजी इज़त जो जनाज़ो निकिरे और तूं चई थी त मुंहिंजो हिन सां को वास्तो कोन्हे लेकिन जेको तूं चाहीं थी न वो हर किस न थींदो जेकॾहिं तव्हां हामी भरियो त मां इहो कम बि करे छॾींदसि सूफ़िया खे रस्ते तां हटाइण मुंहिंजो कमु आहे तोखे गोली त हणी सघां थो पर तलाक न सम्झे शामिल खान मूंखे तलाक खपे आज़ादी खपे मूंखे तोखां मूंखे ॾाहे रहणो तो सां गॾु मूंखे ॾाहे रहणो सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।